मां आचार्य जो कम थी वियो, सूमर हुन जो बंदोबस्त करे छॾियो। वेचारो आचर उन्हे सां इहे ई थियण घुर्जे आ बाबा। असां त आचार्य खे घणी सम्झाइण जी कोशिश कई, पर न ॼाण त हुनजे सिर मथां कहिड़ो ईमानदारी वारो जिन चढ़ी वेठो, वारो ई न ॾिनई। त पोइ मां छा कयां? बाबा हाणे देर न कजा, ज़मीन जो को ग्राहक ॻोल्ह त कार वठूं ऐं बंगलो वठूं। बाक़ी जिंदगी सकून सां गुज़ारियूं, अधु जिंदगी त बुखुन में गुज़री वई। अम्मा ठारे ठारे खाओ, ठारे ठारे जे कॾहिं न तकड़ कईसीं त ज़ाहिर थी पवंदासूं। पहिरियां इहो ॾिसणो आहे त आचार्य जो खून ज़ाहिर त कोन पियो थिए। बाबा तूं वञी सूमर सां मिल ऐं सूमर खे पको करे छॾ त इहा ॻाल्हि के ॿिए सां न करे। उन तरफ़ हाणे मूंखे वञणो ई न आहे अम्मा। इत्तेफ़ाक सां जेकॾहिं आचार्य जो खून ज़ाहिर थी पियो त इल्ज़ाम असां मथां ई अची सघे थो। जेकर सूमर ज़ाहिर थी पियो त पोइ असां सूमर जे मथां इल्ज़ाम हणंदासीं। असांखे हुनजो पासो वठणो ई न आहे। जेकर हू मूंॾे फोन करे त पोइ उनखे छा चवां? अम्मा तूं हुनजो फोन खणजांइ ई न, 2-3 ॾींहं फोन कंदो पोइ बेज़ार थी वेंदो। ठीकु आहे बाबा, हाणे जीअं ई तूं सम्झी त आचर वारो मसलो दॿजी वियो आहे त पोइ बाबा ज़मीन विकिणण में देर न कजां। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।